ताहिरा तव्हां मीडिया सां तव्हांजो तालुक़ु आहे, टेलीविज़न जी दुनिया सां तव्हांजी वाबस्तगी आहे ऐं सुबुह महिराण में तव्हां जेको आहे सो मेज़बान बि आहियो त तव्हांजो मुख़्तलिफ़ शयुनि ते यानी नज़र हूंदी आहे, बल्कि माण्हुनि ताईं इंफॉर्मेशन जा जेके सोर्सिस आहिनि उन में बि टेलीविज़न हिकिड़ो सोर्स आहे। त हिकिड़ो मीडिया पर्सन हुअण जे नाते तव्हां सिंध जो जेका हिन वक़्तु तालीमी निज़ाम आहे उनखे कीअं था ॾिसो या उन जे बारे में तव्हांजो छा रायो आहे, जेतोणीकि तव्हांजी जेका यानी नेगोसिएशन या तव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल तव्हांजे प्रोग्राम में हर उमिरि जे माण्हू सां थींदी आहे, जंहिंमें तव्हां वटि नौजवान बि ईंदा हूंदा, त हिकिड़ी तरफ़ तालीमी निज़ाम ऐं ॿिए तरफ़ सिंध जो नौजवान, त इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? Prakash, I am very much thankful to all of you त तव्हां सभु हिते आयो ऐं तव्हां असांखे रिस्पेक्ट ॾिनी आहे, असांखे ॿुधण जे लाइ तव्हां हिते वेठा आहियो ऐं स्पेशली ऐं थैंक यू तव्हांखे चवंदसि छो त मूंखे इन्विटेशन तव्हांजे तरफ़ खां आयो। ज़रूरु मां तूबा जो नालो ऐड करणु चाहींदमि, तूबा मूंसां कॉन्टेक्ट में हुई। बिल्कुलु मीडिया सां मुंहिंजी हिकिड़ी वाबस्तगी आहे, पर उनखां पहिरियां मां सभिनीनि खे ॿुधाइणु चाहींदमि त आउं पिणु हिकु स्टूडेंट आहियां। 4 साल जी तालीम सिंध यूनिवर्सिटी मां मुकमल करण खां पोइ जॾहिं मूंखे अपॉर्चुनिटी मिली मीडिया सां कनेक्ट थियण जी, त मां सोचियो वाई नॉट। हीअ मुंहिंजी स्टोरी न आहे, आई न्यू इट, मूंखे पंहिंजी स्टोरी न ॿुधाइणु खपे, पर थोरो स्टार्टिंग में तारुफ़ पंहिंजो कराए ऐं अॻियां जेको आहे सो जेको प्रकाश जो सुवालु आहे उनजे तरफ़ आउं अॻियां वधणु चाहींदमि। सो मूंखे लॻंदो आहे त वेन लाइफ थ्रोस लेमन एट यू त पोइ उन्हनि खे जेको आहे न ग्रैब कजे, उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे तव्हांखे ज़रूरु वेलकम चवणु घुरिजे, छाकाणि त ज़िंदगी जो उहो को स्टेज न अचे त अवां इहो वेही सोचो ऐं रिग्रेट कयो त मूंखे हूअ अपॉर्चुनिटी मिली ऐं मां उनखे जेको आहे सो विञाए वेठमि। सो डेफिनेटली प्रैक्टिकल लाइफ में मुंहिंजो पहिरियों क़दम हुयो ऐं जॾहिं मूंखे प्रोग्राम करण जे लाइ ऑफर कई वई त आउं हिकु सिंपल सिंध यूनिवर्सिटी जी स्टूडेंट जेका टीचिंग फील्ड जे तरफ़ अॻियां वधणु चाहियमि पई ऐं टीचिंग फील्ड खे मूं कंटिन्यू कयो, छॾे कोन ॾिनो। ऐं मूंखे जॾहिं मीडिया में अचण जो मौक़ो मिलियो त हिकिड़ो सुठो प्रोग्राम हुयो, जंहिंखे मां ईअं बि चवंदसि त हिकिड़ो संजीदा प्रोग्राम हुयो ऐं जंहिंमें जेको आहे सो मुस्बत ॻाल्हियुनि खे डिस्कस कयो वेंदो आहे, त मां उन जे लाइ यस चयुमि। बिल्कुलु प्रकाश, इहा ॻाल्हि ठीकु आहे त आउं सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कनेक्टेड रहां थी थ्रू द स्क्रीन, थ्रू द मीडिया, मूंखे इहो चांस मिले थो। सो आउं सिंध जो उहो नौजवान बि ॾिसां थी जेको लिटरेट आहे ऐं सुमरो साहिबु लिटरेसी जी जॾहिं डेफिनेशन जे बारे में ॻाल्हायो त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हायो, पर अॼु जी डेफिनेशन लिटरेसी जी इहा आहे, उहो नौजवान जेको नालो लिखे थो, पंहिंजी टिकट खे जेको आहे सो सुञाणे थो, उन सफ़र करण में उनखे का तकलीफ़ नथी अचे, हू कम्युनिकेट करण जे लाइ उनखे को हर्ज महसूसु नथो थिए। लिटरेट पर्सन असां अॼु जे दौर में उनखे कोन चवंदासीं। हा, उहो नौजवान जेको कंप्यूटर सां पंहिंजो नातो जोड़े थो, जंहिंखे कंप्यूटर जी नॉलेज आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में, उनखे असां ज़रूरु ईअं चवंदासीं त हू लिटरेट आहे। छो त असां प्रैक्टिकल उही सभु शयूं खणी हलंदासीं त डेफिनेटली असां कॾहिं बि अॻियां कोन वधी सघंदासीं। मुंहिंजी वाबस्तगी उन नौजवान सां बि आहे जेको कश्मीर में आहे, कंदकोट में आहे, घोटकी में आहे। मुंहिंजी वाबस्तगी उन नौजवान सां बि आहे जेको सिंध यूनिवर्सिटी में आहे। मुंहिंजी वाबस्तगी उन डॉक्टर सां बि आहे जेके डॉक्टर्स लम्स में पढ़ाइनि था, पढ़नि था, प्रैक्टिस कनि था। ऐं मुंहिंजी वाबस्तगी उन्हनि नौजवाननि सां बि आहे जेके असांजी महरान यूनिवर्सिटी, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी खे संभालनि था, त उन जो पढ़नि था। उन्हनि शागिर्दनि सां बि मुंहिंजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु थिए थो ऐं आई एम वेरी लकी, मां पंहिंजो पाण खे इलाही लकी सम्झंदी आहियां त मुंहिंजो कॉन्टेक्ट हमेशह लिटरेट माण्हुनि सां थिए थो, सुठनि माण्हुनि सां थिए थो, एजुकेटेड माण्हुनि सां थिए थो, त मूंखे डेफिनेटली सिखण जे लाइ घणो कुझु मिलंदो आहे। प्रकाश, मां तव्हांखे सिंपली हिकिड़ी शइ ते शेयर करणु चाहींदसि त मां पंहिंजो सिंध यूनिवर्सिटी जो जेको हैदराबाद वारो कैंपस आहे, हिते हिन वक़्तु आउं इनरोल्ड आहियां बिकॉज़ मूंखे एम फिल करणी हुई एजुकेशन में, त मूं
मां सोचियुमि त पहिरीं जेको आहे न मूंखे B.Ed करणु घुरिजे, सो आई थॉट वाई नॉट, त मां जेको आहे न एडमिशन वठी छॾी। मां तव्हां सभिनीनि खे ॿुधाइणु चाहींदमि त उते प्रोजेक्टर कोन्हे को। जॾहिं असांखे प्रेज़ेंटेशन जो चयो वञे थो ऐं असां वञी टीचर सां ॻाल्हायूं था त सर छा प्रोजेक्टर जी सहूलियत हिते आहे, त उते असांखे डीन ऑफ द फैकल्टी इहो आंसर ॾिए थो त न, इहा सहूलियत मौजूदु न आहे। ॿिए हंधि असीं चऊं था त असीं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर जा नौजवान आहियूं या उहे नौजवान थियणु चाहियूं था। सो इहो असांजे कैंपस जो हाल आहे। ऑल 5 फिंगर्स आर नॉट इक्वल एट ऑल। हिते इहो बहस कोन थो हले त सभु इक्वल आहिनि या कोन आहिनि, पर कुझु रियलिटीज़ इहे ज़रूरु आहिनि। अच्छा, कंदकोट ऐं कश्मीर मां तव्हां प्रोग्राम कंदा हुजो, तव्हां फॉर एग्ज़ाम्पल लाइव हुजो ऐं तव्हां कॉल्स रिसीव कयो ऐं कश्मीर ऐं कंदकोट जो नौजवान तव्हांखे फ़ोन कॉल ते चवे त असां ॿाहिरि निकिरंदे ड्रिजूं था ऐं असांखे इहा पक कोन्हे का त असां घर सेफली वापसि ईंदासीं या न ईंदासीं, त उते मां सम्झां थी त असांजो हीउ जेको नंढिड़ो ज़हन आहे इन जे अंदरि हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त पोइ आख़िर सिंध जी तालीम ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे या उन गभे ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे जंहिंजे लाइ इंसानु लोचींदो आहे, उन मानी जे लाइ असांखे सोचणु घुरिजे, उन सर्वाइवल जे लाइ असांखे सोचणु घुरिजे, या असांखे एजुकेशन जे हवाले सां पंहिंजो पाण खे अॻियां वधाइण जे हवाले सां सोचणु घुरिजे। त इहे कुझु हार्ड रियलिटीज़ आहिनि जिन खे शायदि असीं उन तरीक़े सां कोन था ॾिसूं। हा, मां उन्हनि नौजवाननि जी बि ॻाल्हि कंदसि जेके कश्मीर खां निकिरनि था, कंदकोट खां निकिरनि था, घोटकी खां निकिरनि था, ॾुखियनि इलाइक़नि मां निकिरनि था, ऐं फ़हीम नूनारी साहिबु उन जो ॾाढो वॾो मिसाल आहिनि। सर जेको आहे सो जंहिं इलाइक़े सां तालुक़ु रखनि था उते आम नौजवान ईअं कोन थो ॿाहिरि निकिरी सघे। ताहिरा उते हिन तरह ॿाहिरि कोन थी वञी सघे, को प्रोग्राम अटेंड कोन थी करे सघे। त हिकिड़ो पासो असांजी सिंध जो इहो बि आहे, हिकिड़ो पासो असांजी सिंध जो इहो बि आहे जिते असांखे उहे दर्सगाहूं नज़र अचनि थियूं, सिंध यूनिवर्सिटी असांखे नज़र अचे थी, असांखे महरान यूनिवर्सिटी नज़र अचे थी, लाम्स नज़र अचे थी। सिंध जो हिकिड़ो पासो इहो बि आहे ऐं डेफिनेटली उन नौजवान खे सल्यूट कंदासीं जेको एॾी ॾुखी ज़िंदगी खे बि फेस करे थो, पढ़े बि थो, पंहिंजी फैमिली खे बि सपोर्ट करे थो, पंहिंजे सर्वाइवल जे लाइ बि हू जंग विढ़े थो ऐं हुनखे इहा ख़बर कोन्हे का त सुभाणे जेकॾहिं मां वापसि पंहिंजे ॻोठ में वेंदुसि ऐं क़बीलाई जहिड़नि में जेकॾहिं मां मारियो वेंदुसि त मुंहिंजी जेका सॼी महिनत आहे उहा आख़िर कहिड़े कम जी। पर उन जे बावजूद बि हू जेको आहे न उन स्ट्रगल में मौजूदु आहे। त इहो आहे सिंध जो नौजवान। अच्छा, सिंध जो नौजवान इहो बि आहे, उहो यूथ मेंबर बि आहे जेको हिन वक़्तु मां ज़रूरु मैंशन करणु चाहींदुसि त अमेरिका में आहे, लंडन में आहे, ऑस्ट्रेलिया में आहे, फिनलैंड में आहे, ऐं दुनिया जा उहे जेके मुहज़िब मुल्क आहिनि उन में रहण जी उनखे जेको आहे सो उनजी हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ उनखे हिकिड़ो वॾो मौक़ो मिले थो जॾहिं उहो वञे थो, पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू करे थो। पर उनजी ज़िंदगी जा जेके उनजा पेचरा ऐं पंध जेके आहिनि उन में जेके उनखे कंडा लॻनि था, जेको उनजो रतु वहे थो, जेके उनजी तकलीफ़ूं आहिनि, जेके उन बुखूं काटियूं आहिनि, उहो शायदि पासो असांखे नज़र नथो अचे। सो सिंध जो नौजवान उहो बि आहे। जाम शोरो हवाउनि जो शहर चवंदा आहिनि ऐं संदर्स चयो त सारी सिंध प्रिय जो पाछो। सो जामशोरे में पलिया वॾा थिया आहियूं ऐं हीअ असांजो तक आहे, हिते ई असां जेको आहे नंढा थी वॾा थियासीं। त जामशोरे जी ज़मीन सां असीं जेको आहे सो घणी जुड़त रखूं था। त उहे नौजवान बि आहिनि जेके हिते रही करे ऐं पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू कोन करे सघिया। हिकिड़ो उहो नौजवान जंहिंजो पाण हमेशह ज़िक्र कंदा आहियूं त ॾुखियाईनि मां हेसी ताईं अचे थो, हिकिड़ो उहो नौजवान बि अथव जेको हमेशह हिते रहे थो, शहरी ज़िंदगी ॾिसे थो, पर उनजी जेका सोहबत आहे, उन जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे एतिरियूं नेगेटिव आहिनि जो हू तालीमी इदारनि ताईं पहुची नथो सघे। अच्छा, हिते सवाल पैदा थिए थो वाए, आख़िर छो, माना सिंध जो इहो पासो असांखे छो नज़र थो अचे, असांखे उहे नौजवान छो था नज़र अचनि जेके नशे जे वर चढ़ी विया आहिनि, असांखे उहे नौजवान छो था नज़र अचनि। लाइक हिन वक़्तु जेकॾहिं मां डॉक्टर फहमीदा जो ज़िक्र कयां, छो असां वटि नौजवान ख़ुदकुशी करण ते मजबूर थी था वञनि। हीअ जेको डिप्रेशन आहे, हीअ जेके ज़हनी मोंझारा आहिनि, नौजवान खे एतिरो आख़िर कीअं मफ़लूज करे छॾनि था जो हू जेको आहे सो पंहिंजी हसीन ज़िंदगी तां हथु खणी था छॾनि, पंहिंजो पाण खे मारे था छॾनि। किथे न किथे अवेयरनेस जी घटिताई आहे न असां वटि। मां सम्झां थी जॾहिं सर सूमरो साहिबु जेको आहे सो रूट कॉज़ ते ॻाल्हायो त हुननि ॾाढे सुहिणे अंदाज़ में डिफरेंट कंटेंट्स ते जेको आहे सो नज़र विधी ऐं सुहिणे अंदाज़ में तव्हां जेको आहे सो तमामु शयुनि ते ॻाल्हायो।
पर असां जेकॾहिं ॾिसूं त पेरेंट ऐं स्टूडेंट जे उन औलाद जे विच में हिकिड़ो वॾो गैप आहे, टीचर जी स्टूडेंट जे विच में तमामु वॾो गैप आहे। मूंखे अक्सर जेको आहे न असांजा सीनियर्स मिसाल ॾींदा आहिनि त ताहिरा असीं जेको आहे न पंहिंजे टीचर्स सां कॾहिं वेही ईअं कोन ॻाल्हाए सघंदा हुआसीं। अॼु जो नौजवान ॻाल्हाए थो, अॼु जो नौजवान हरास बि थिए थो, अॼु जो नौजवान उहे ॻाल्हियूं पंहिंजे घर में वञी नथो करे सघे, छो त उनजो उहो माहौल क्रिएट थियल कोन आहे। उनखे इहा सोच या इहा सम्झ कोन ॾिनी वई आहे त बाबा जॾहिं मसइला थींदा आहिनि त उन्हनि जो को हल बि हूंदो आहे। सो इहे कुझु हार्ड रियलिटीज़ आहिनि प्रकाश जेके मां ॾिठियूं आहिनि। ॾिसो तव्हांजो मीडिया सां तालुक़ु आहे ऐं तव्हां ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस आहे उते प्रोजेक्टर ई कोन्हे। हाणे इन में हिकिड़ो त सिधो सओं स्टेट जी ज़िमेवारी आहे, यूनिवर्सिटियुनि जी ज़िमेवारी आहे, इदारनि जी ज़िमेवारी आहे त उहे उन शइ खे उते मौजूदु कनि। पर सवाल इहो आहे त उन स्टेट खे जीअं असां हिते रहूं था त उन्हनि खे तेसि ताईं जूं न सुरंदी आहे जेसि ताईं असां उन्हनि खे नोक करे न ॿुधाईंदा आहियूं त असां वटि ई मसइलो आहे। तव्हांजो मीडिया सां तालुक़ु आहे त अक्सर सिंधी मीडिया जा जेके चैनल आहिनि, असां सिंध जी ॻाल्हि कयूं पिया, सिंधी मीडिया जा चैनल आहिनि उहो सिंध जे निसाब ते मुख़्तलिफ़ एंकर तव्हांखे सिंधी प्रोग्राम कंदे नज़र ईंदा। कुझु ॾींहुं प्रोग्राम कंदा कॉपी कल्चर ते, उहे कुझु ॾींहुं प्रोग्राम कंदा किताबनि जी प्राइमरी स्कूलनि ताईं न रसाई ते हू प्रोग्राम कंदा। हाणे हीअ सीज़न अचे पियो, किताब न पहुचंदा उन ते प्रोग्राम कंदो ऐं ॾिसंदे ॾिसंदे 2-3 एपिसोड खां पोइ उन्हनि जूं दावा कयल तहक़ीक़ूं गाइब थियूं थी वञनि। त इहो छा आहे? छा उहे तहक़ीक़ूं प्रकाश इन जो मोस्ट सिंपल आंसर इहो आहे त वी हैव चेन्स। असां वटि कुझु चहिरा साम्हूं हूंदा आहिनि पर पोयां जेके वॾियूं चेन्स हूंदियूं आहिनि उहे अॼु जे नौजवान खे ख़बर आहे त उहे मसइला कहिड़ा आहिनि। असां वटि एजुकेशन प्रियोरिटी न आहे, असां वटि जेका हिकमत अमली आहे उहा अहिड़ी न आहे जो असांजी एजुकेशन जेका आहे उहा स्ट्रॉन्ग थी सघे। ऐं जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां प्रियोरिटी ई तालीम खे कोन ॾींदव त पोइ मसइला किथां हल थींदा। एंड वी हैव दिस स्क्रीन, दिस मोबाइल फ़ोन। सो तव्हां बिल्कुलु सही चयो त जेसि ताईं नॉक असां नथा करियूं त असांखे असां जेको आहे न पंहिंजो जेको मसइलो आहे उहो अॻियां ताईं कोन था पहुचाए सघूं। तव्हां बिल्कुलु सही चयो त लिमिटेड टाइम जे लाइ असां वटि जेको आहे सो स्क्रीन्स ते सुठा प्रोग्राम्स हलंदा आहिनि, वॾियूं ॻाल्हियूं जेको आहे सो उहे कयूं वेंदियूं आहिनि, ॿुधियूं वेंदियूं आहिनि। पर उन पेनाफ्लेक्स खां, उन स्क्रीन खां, उन्हनि ॻाल्हियुनि खां हटी करे असांखे रियलिटी खे ॾिसणो पवंदो। ऐं अवां सभु, असीं सभु, सिंध जो हर हिकु नौजवान जेको आहे न हिन स्क्रीन जो जॾहिं इस्तेमालु कंदो त डेफिनेटली असां उहो जेको आहे न नॉक ताईं घटि में घटि पहुची सघंदासीं। सो असांजी तालीम खे हथी मिले थी नथी मिले उहो हिकिड़ो अलॻि मां सम्झां थी प्रकाश बहस आहे। पर घटि में घटि जिथे कोशिशि इंसानु करे सघे थो उते जेको आहे न कोशिशि ज़रूरु करे। ऐं असीं हथु हीअं खणी वेही रहंदासीं त डेफिनेटली दुनिया में न कुझु थियो आहे न ई कुझु थींदो।